जो ही माही ताज़ा तरीन अपडेट है नवा सां शेयर कयूं पिया। ज़मीर अली लाशारी जी रिपोर्ट मुताबिक़ त जोही यूसी कमाल खान जे ॻोठ बालू खान अयूब खान जमाली जे बोर्ड मुतासिर ॻोठाणनि जी वावर न थियण ख़िलाफ़ DC दादू करपेट NGO हलाल अमर लाल तंज़ीम समेत ॿियनि तंज़ीमनि ख़िलाफ़ अली अकबर जमाली, गुलाम नबी जमाली, फ़तेह मोहम्मद जमाली, अली हसन जमाली, मोहम्मद मूसा जमाली, हसन जमाली, अली असगर जमाली, हमज़ा जमाली ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणियूं हयूं। उन मौक़े ते मुतासिरीन मीडिया अॻियां दाईंदे इल्ज़ाम हयूं त ॿोॾि जे पाणी एतिरी तबाही आंदी जो ॿिन्ही ॻोठनि जा 125 घर ॿुॾी विया। हज़ारे रवासी ख़ाली सिर बचाए MNV ट्रेन ते 3 महीननि खां बेयारो मददगार वेठा रहियासीं। अफ़सोस जो सॼा पंध ते वज़ीर आला मुराद अली शाह ॻोठ आयो मगर लड़ी पुछण बि न पहुतो। PP जे MPA जोही सालेह शाह, औरत MPA संजीला लगारी, DC दादू NGOs वारनि मां कंहिं बि असांजी वावर न कई ऐं नई सार लधी आहे। हिन चयो त ॿोॾि खां करोड़नि रुपयनि जो तैयार थियल फसल हथ सां ॿोड़ायो वियो। गुज़िरियल 4 महीननि खां अञा ताईं असांजे ॻोठनि जे चौतरफ़ पाणी आहे। मासूम ॿार न्याणियूं हिन सर्दी में बीमार थी पिया आहिनि। हिकु बि NGOs वरी असांजे ॿोॾि वियल ॻोठ सर्वे न आहिनि कया। सॼो ॻोठ मुंहं जे दड़े जो ॾेखु ॾेई रहियो आहे। हथी ख़ाली मासूम ॿारनि सां रातियूं गुज़ारण ते मजबूर आहियूं।